नौशरो फिरोज़ मामा के खबर ॾींदा आलम डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमर जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज़ नवाब शाह पुलिस पारां सिंध तरक़ी पसंद पार्टी के पुरमन एहतजाज कंदड़ औरतुन मर्दन ऐं ॿारनि ते लाठी चार्ज ऐं निसार कीरियो के भाउ के हाफ़राई करण खिलाफ़ डॉक्टर कादिर मक्सी पारां समूरी सिंध में नेशनल हाईवे बंद करण वारे ऐलान के मोट ॾींदे सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िला नौशरो फिरोज़ के अगवाननि अली असगर भुट तालका सदर असद चांडियो सफदर बोयो जी सिंध महाज अगवान इरफान डाहिरी फराज मस्तोई इकबाल राजपर हबीबुल्लाह मशहूरी की अगवानी में नेशनल हाईवे नौशरो फिरोज़ ऐं कंडिया रोड बंद करे छॾियो। सभई गाड़ियों रोड ते बीहजी वयूं। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे असगर भुट असद चांडियो चयो त फौरन एसएसपी नवाब शाह एसएचओ तुफेल भुट्टो ऐं ॿियनि अमलदारनि खे हटाए उन जा कारकुन मर्द ॿार औरतूं आज़ाद न कंदा त तेसी ताईं धरनो जारी रहंदो। होॾां एसएचओ नौशरो फिरोज़ पहुची ॻाल्हियूं करे रोड क्लियर कराए छॾियो। हलो